नाज़रीन, रोड़ी भरसा नौजवान नारी लैंसडाउन पुल तां दरिया में टपो ॾेई आपघात जी कोशिश कई आहे, जंहिंखे बचायो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर सैफुल्ला बलोच खां। जी सैफुल्ला, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? असांजे रोड़ी लैंसडाउन पुल ते ख़ुदकुशी जी कोशिश कंदड़ नौजवान नारी नसरीन शेख खे रेस्क्यू टीम बर वक्त पहुची बचाए वरितो। रोड़ी लैंसडाउन पुल तां नौजवान नारी नसरीन शेख घरू वञण बैदि समुद्र में टपो ॾेई ख़ुदकुशी जी कोशिश कई, जंहिंखे पाकिस्तान नेवी रेस्क्यू टीम दरिया मां बर वक्त कार्रवाई कंदे महफ़ूज़ हालत में बचाए वरितो। बचायल नौजवान नारी जो चवणो हो त मुंहिंजी शादी 1.5 साल अॻु शहजाद शेख सां घर भातियुनि जे रज़ामंदी सां थी हुई, पर सावरा अक्सर मूं सां विढ़ंदा रहंदा हुआ, जंहिं सबबि ज़िंदगी खे तंग अची ख़ुदकुशी करणी पई। नारी जे भाउ राशिद हुसैन शेख जो चवणो त असां पनवाकिल जे इलाइक़े लतीफ़ाबाद जा रहवासी आहियूं। मुंहिंजी भेण खे 1.5 साल अॻु सादकाबाद जे रहवासी माइटनि सां शादी कराई हुई, जंहिं मुंहिंजी भेण सां रोज़ानो सावरा तशदुद कंदा हुआ। नारी खे पाकिस्तान रेस्क्यू टीम रोड़ी थाणे ते हवाले करे छॾियो, जॾहिं त नौजवान नारी पंहिंजी पीउ माउ ॾे घर वञण लाइ रज़ामंदी ॾेखारी। जी सैफुल्ला, अवां जी महिरबानी।